अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आया हूं जो पंजो अदाकार काजी अब्दुल सत्तार हमारे सिराए आयो मुझे यूट्यूब चैनल सत्तार काजी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काजी ब्लॉग में तमाम दोस्तन के भली कर चवां तो। जी हाँ दोस्तों, पंहिंजा वेरी ड्रामा सोप सीरियल सिंध टीवी जेका हलण वारी है जल्द अज जल्द अवां दोस्तन खे उनजो प्रोमो ॾिसण में ईंदो। तमाम बेहतरीन अदाकार चौधरी असगर तई मुंहिंजा डायरेक्टर आहिनि। हाजन तीवण तमाम बेहतरीन हिकिड़े किरदार में अची रहिया आहिनि। इरफान शेख, रिमशा शहजादी, हुजूर बख्श गोपांग, सैयद निसार शाह जी हाँ आज़म मेगल में कम करे रहिया आहिनि ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु सुप सीरियल साबित थींदी। रफ़ीक ज़ोन बि आहिनि ऐं सत्तार नोहाणी, जी हाँ सत्तार नोहाणी ऐं हुनखां अलावा सत्तार मज्जू, जी हाँ सत्तार लाउड़फ मज्जू, हिन में बि उहे बहितरीन कैरेक्टर में अची रहिया आहिनि। तमामु हिकिड़ी बहितरीनु सुप सीरियल साबित थींदी जेकी ॾिसण वटां हूंदी ऐं अनकरीबी जेका जॾहिं नशर थींदी अवां दोस्तनि सां मां ज़रूरु ॻाल्हि शेयर कंदुसि। सभ खां पहिरियां अगरि जेकॾहिं मां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दबाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि वटि पहुचे ऐं अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। जी हाँ दोस्तों, जीअं त असगर अली थेबो साहब जी महिरबानियूं ऐं शेर सोलंकी साहब जी महिरबानियूं ऐं अमजद अली साहब जी महिरबानियूं, नज़ीर अहमद पंजाबी साहब जी महिरबानियूं, जेके जेके दोस्त न्यू आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। उमेद कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अवां दोस्तनि खे तमामु घणो बहितर लॻो हूंदो ऐं जल्दी जल्दी में कमेंट्स कयो कहिड़े शहर खां अवां मुंहिंजे वीडियो ॾिसी रहिया आहियो। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।